जी रमज़ान पाक जो भलारो महीनो ईंदे ही पटीदन में वापडा अख़्तियारनि पारां जेको आहे लोड शेडिंग जो जेको आहे आज़ार वधी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त 24 कलाकनि में 20 कलाक जी जेका आहे डिघी लोड शेडिंग कई पई वञे, जंहिंजे करे रोज़ाइतनि खे तमामु घणियूं तकलीफ़ूं अची रहियूं आहिनि। अचो त तव्हां शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुन जो छा चवणु आहे? बिजली त असांखे आहे ई कान, जेको टाइम अचे थी उनखे तव्हां काउंट न कयो त को इहा बिजली हले थी। कलाक अचे थी त कलाक में 3 दफ़ा वञे थी, उन खां पोइ 4 कलाक बंदि आहे। त सरासर जेको ऐं रोज़े बिल्कुलु रोज़े खोलण जे टाइम ते बिजली वञे थी, रोज़े रखण जे टाइम ते बिजली वञे थी। उन खां पोइ त का बि उन जी का पॉसिबिलिटी कान्हे, न को उन जो बिजलीअ जो हुजणु को पॉसिबल आहे। 24 कलाक में रुगो 4 कलाक लाइट पोइ थी हले, 20 कलाक लोड शेडिंग आहे। रोज़नि लाइ ॾाढी तकलीफ़ आहे, रोज़नि मां ॾाढी तकलीफ़ थी थिए। छा कयूं हाणे, हथ सां पोइ था पखा झलूंसि। लाइट आहे कोन्हे, 20 कलाक चुप लाइट कोन्हे, न को ॾींहुं आहे न को राति आहे। जेको रज़ो आहे खोलियूं था उन महिल बि कोन्हे, जेको रखूं था उन महिल बि कोन्हे लाइट। छा कयूं? कलाक लोड शेडिंग लॻी पई आहे ऐं असांखे तमामु घणो परेशानी आहे रोज़े ऐं गर्मी जे करे। जेको पाणी बि असां वटि सहूलियत न आहे ऐं पाणी बि बंदि लॻो पियो आहे। जेॾीमहिल को निमाज़ जो टाइम आहे या रोज़े जो गर्मी जो टाइम आहे, को तड़कण लाइ बिजली न आहे, जेॾीमहिल त असां परेशान आहियूं रमज़ान शरीफ़ में। असां चवणु महिरबानी करे वापडारनि खे चओ त बिजली घटि में घटि 24 कलाक न त 20 कलाक त ॾियनि। ऐं रोज़े टाइम ख़ुशूसन जेॾीमहिल सुबुह सहर जो टाइम आहे उन टाइम लाइट तक़रीबन घटि आहे। 20 कलाक जेका असां लोड शेडिंग ॾाढा बेज़ार आहियूं, असां तंग आहियूं। महिरबानी करे लोड शेडिंग जेका आहे ख़तमु कई। 4 कलाक हले थी लाइट, बाक़ी 20 कलाक लाइट आहे ई कान 24 कलाकनि में। रोज़ातनि खे सख़्तु तकलीफ़ आहे, बार बार अचे थी ऐं डिम फुल थी रही आहे। इन सां जेको इक्विपमेंट सड़ी था वञनि। जी शहरियुनि रोज़ाइतनि जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त 20 कलाकनि जी डिघी लोड शेडिंग जेका आहे रोज़ाइतनि जूं मतूं मुंझाए छॾियूं आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे त वापडा अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त लोड शेडिंग जेका आहे ख़तमु करे रोज़ाइतनि जूं तकलीफ़ूं ख़तमु कयूं वञनि। कैमरामैन मुजाहिद शहर सां गॾु साजिद जोयो, टाइम न्यूज़ पटीदन।